अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर लॻो पियो आहे। हर माण्हू पंहिंजो पंहिंजो अकाउंट ठाहे सोशल मीडिया ते तकिड़ो पॉपुलर थियण थो चाहे। पोइ मां जो रहिजी वञा त इहो ठहे ई कोन थो। इन करे मां सोचियो आहे मां बि सोशल मीडिया ते अची पंहिंजो नालो रोशन कयां। पर हाणे कहिड़े तरीक़े सां थींदो? हा, अॼुकल्ह दौर जेको लेतो आहे माशी बदहाली, महांगाई चोट चढ़ी वई आहे। अहिड़ो को कारनामो सरंजाम ॾियां जो मुंहिंजो नालो पाण ई पॉपुलर थी वञे। पर उनजे लाइ कारनामो त करिणो पवंदो न। कारनामे जे लाइ थोरो सोचणो पवंदो, दुनिया ते नज़र विझणी पवंदी त छा करणु घुरिजे। हल मवाली, कर पंहिंजो नालो रोशन। मीडिया ते त ख़बर पए त सोशल मीडिया ते मवाली बि आहे। हर छको हाँ हाणे ख़बर पए इंडिया वारनि खे त पाकिस्तानी छा रांदीगर आहिनि। रुगो इंडिया वारा रांदीगर न आहिनि, पाकिस्तानी बस जा रांदीगर। हाँ अची थो चवणा पुट हण छको वाह जो छको आई, वाह जो छको आई। हाँ पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। वाह तुझो छको आसिफ अली, वाह अचे थो जवान जा पुट। हण इंडिया वारनि खे ख़बर पए त पाकिस्तानी केॾा दिलेर आहिनि। हण छको हाँ अचे थो होशियारी कजे। हाँ हाँ लगी गया छक्को। वाह आसिफ अली, वाह आसिफ अली, वाह तुझो छक्को, वाह सही, वाह जबरदस्त, क्या बात है। ये थी पाकिस्तानी। अची थो होशियारी कर। न वञई आखिरी छक्को अथई, आखिरी हण जाए, हणी रखार इन में। हाँ वाह हेॾे छा हेॾे, हाँ दिमाग़ ख़राब अथई छा? रुगी रड़ियूं पुठो करी, मगज़ जाइ कोन थो कमु करे न। मुल्क वञी किथे पहुतो आहे? हिननि खे रुगी क्रिकेट जो शौक़ु आहे। हा पाड़े वारे जो बि ख़्यालु कबो आहे। महांगाई चोट चढ़ी वई आहे, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हिननि मुतबरनि खे परवाह ई न आहे, बसि रड़ियूं करणियूं अथनि, घर वञी मानी खाइणी अथनि, ॿियो को कम ई कोन हिन को। हाणे तव्हां कॾहिं ताईं गूशो थो ठोकींदुसि, दुनिया खे ख़बर पए खोड़ अहिड़ा माण्हू जेके गोड़ बर्दाश्त नथा कनि। क्रिकेट अरे हेॾी महांगाई चोट चढ़ी वई आहे, मार पएव रोडनि ते निकिरो। हाँ त जीअं दुनिया खे ख़बर पए त अवाम परेशान आहे, रोडनि ते निकिरी आयो आहे। हिननि खे लेके खड़ी हलो। सुतली साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला कहिड़ा हाल अथव? इहो अथव खणी हलो। हिते भला कीअं अचण थियो आहे? न कीअं अचण थियो आहे, मसइलो छा आहे तूं माण्हुनि खे ॿुधो आहे चमाटूं थोणी। तव्हांखे ख़बर आहे न त सुतली साहब त महांगाई केॾी चोट चढ़ी वई आहे। हाँ खंडु घणे किलो वञी पहुती आहे? बा खंडु त उहो सही आहे, महांगाई वाक़ई वधी वई आहे, तो हिनखे चमाट छो आई? ॾिसो न हाणे ॾिसो, गिहु जेको आहे उहो पहिरें 150 में मिलंदो हो, हाणे उहो 300 खां ट्रिपियो थो वञे। हाणे मूंखे इहो ॿुधा, एॾी महांगाई त माण्हू त परेशान थींदा। अरे महांगाई पंहिंजी जाइ ते, तो हिनखे गिह में ॿोड़े पोइ चमाट आई आहे, हिनखे तो चमाट छो आई? बाबा मां थो चवां त अटो घणे किलो थो मिले, कॾहिं कंहिं सोचियो आहे? कणिक किथे पहुती आहे? छा चई बाबा तोखे सम्झ में न? ॾिसो हर शइ महांगी आहे, बिजली महांगी थी वई आहे, स्विच महांगी थी वई आहे, महांगाई एॾी वधी वई आहे जो माण्हू हाणे पंहिंजो पाण खे मारण था चाहिनि। महांगाई वधी वई आहे, माण्हू पंहिंजो पाण खे था मारनि न, तूं ॿियनि खे छा थो मारी? बाबा तव्हांखे ख़बर नथी पए न, एॾो परेशान आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजो पुटु पियो खपाए। इहा आहे गुरबत ऐं महांगाई चोट चढ़ी वई। महांगाई जंहिं कई आहे तूं उन सां ॻाल्हाए न, हिनखे तो चमाट छो आई? हिनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हिनखे इन करे मूं चमाट हईं त जॾहिं महांगाई चोट चढ़ी वई आहे त तव्हांजो फर्ज़ु आहे त तव्हां सभु गॾिजी निकिरो रोडनि ते, त हुकूमत खे ख़बर पए त माण्हू महांगाई जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं हे क्रिकेट जा शौक़ीन रुॻी क्रिकेट पियो ॾिसे। मूं दुनिया खे ॿुधायो आहे त असां आवाम जा बहितर खेल खायूं, इन जे करे मूं चयो मतिलबु हिकिड़ो टेंशन पंहिंजो दूरि करण लाइ क्रिकेट थो ॾिसे या फिल्म थो ॾिसे, हा न? त तुंहिंजो छा हुयो, तो हिनखे चमाट छो आई रे? चमाट त ॿुध न छा करणो पवंदो हाणे? ॿोड़े खे बि वठी आयो असांजो घोड़ो कोन्हे को, किथे घोड़ो? अरे बोड़ी पुलिस ॿुधी अथई न, अॼु ॾिसंदे बड़े वठी छॾे।
साहब अच्छा अरे साहब अरे खबर है केरा न्याणी सो बस नी अचे मना यो सोशल में मन माण्हू वर्कर तो थी हां मां मीडिया ते मां पॉपुलर हाणे ॿुधा अटो घणे किलो आहे त असां पाण पिनी खाईंदा हो चाहे ख़बर न आहे न गे घणी अड़े गे तेल घणे आहे साईं असां रुखो पराठो खाईंदा हो तेल बगियूं जी कोन न पो तोखे पो महांगाई छो लॻिया चई तूं पिनी तो खाई ॿियो छा चए गैस घणे आहे अलाए साईं गैस मूंखे ई घणो गैस थी पियो आहे न हालो तव्हां वटि मां तेल कढो था मां अॻिते कोन सोशल मीडिया मूंखे खपे ई कोन मूं हथ कढो मां देर हथ कढो ईअं के माण्हू ते हथ तो कढी ख़बर पई केरु आहे हाणे साहब ओ साहब हिन मां तेल कढणो पवंदो हल 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 मुंह में कोन्हे मुंह में तेल ई कोन्हे खणी हलोस खणी हलोस साहब अगरो आहे कोन थो कढे ट्रैक्टर काहे जा भला